प्रेरितन जा कम अध्याय 5। हनन्या ऐं सफ़ीरा। हनन्या नाले जे हिक माण्हूअ पंहिंजी ज़ाल सफ़ीरा सां गॾु मिली करे पंहिंजी कुझु ज़मीन खे विकियईं ऐं उन मां आयल पैसनि मां कुझु पाण वटि रखी छॾियईं। इहा ॻाल्हि उन जी ज़ाल खे बि ख़बर हुई। पोइ हनन्या बाक़ी पैसनि खे प्रेरितन जे अधिकार में ॾेई छॾियईं। पतरस उन खे चयईं, हे हनन्या, तूं शैतान खे इहा इजाज़त छो ॾिनई कि उहो तुंहिंजे दिलि ते कब्ज़ो करे कि ज़मीन जे आयल पैसनि मां तूं कुझु पाण वटि रखी छॾ ऐं पोइ इन ॻाल्हि खे खणी करे पवित्र आत्मा सां कूड़ ॻाल्हाए। छा विकिरण खां पहिरियों उहा ज़मीन तुंहिंजी न हुई ऐं विकिरण खां पोइ उन मां आयल पैसनि जे मथां बि तुंहिंजो ई अधिकार न हुयो? त पोइ तूं इहो कमु करण जो चुनाव छो कयई? तूं असां सां न पर परमेश्वर सां ई कूड़ ॻाल्हायो अथई। इहे ॻाल्हियूं ॿुधंदे ई हनन्या किरी पियो ऐं मरी वियो। जंहिं बि इन घटना जे बारे में ॿुधो उहे सभु ॾाढो ॾकी विया। उन खां पोइ कुझु जवाननि उन जी लाश खे कफ़न में लपेटे छॾियऊं ऐं ॿाहिरि खणी वञी करे दफ़नाए छॾियऊं। लॻभॻि 3 कलाकनि खां पोइ हनन्या जी ज़ाल उते अंदरि आई। उन खे कुझु बि ख़बर न हुई कि इते छा थियो हुयो। पतरस उन खां पुछईं, मूंखे ॿुधाए, छा तव्हां ज़मीन खे एतिरी क़ीमत में ई विकियो हुयव? उन जवाबु ॾिनईंसि, हा, एतिरे में ई। इन ते पतरस उन खे चयईं, इहो छा आहे कि तव्हां ॿिन्हिनि मिली करे प्रभुअ जी आत्मा जी परीक्षा करण जे लाइ साज़िश रची अथव? हाणे ॾिस, जिन माण्हुनि तुंहिंजे घोट जी लाश खे दफ़नायो आहे उहे दरवाजे ते ई बीठा आहिनि ऐं हाणे उहे तुंहिंजी लाश खे बि दफ़नाइण जे लाइ ॿाहिरि खणी वेंदा। इहो ॿुधी उहा ओॾीमहिल ई पतरस जे पेरनि ते किरी पई ऐं मरी वई। उन खां पोइ उहे जवान अंदरि आया ऐं उन्हनि ॾिठो कि उहा मरी वई आहे। सो उन्हनि सफ़ीरा जी लाश खे ॿाहिरि खणी वञी करे उन जे घोट जे पासे में दफ़नाए छॾियो। इन ॻाल्हि जी वजह सां कलीसिया जे हर हिक विश्वासीअ ते ऐं इन सभिनीनि ॻाल्हियुनि जे ॿुधण वारनि ते डपु छाइजी वियो। चिन्ह चमत्कार ऐं अद्भुत कम। प्रेरितन जी सेवकाईअ जे द्वारा परमेश्वर ॾाढा ई चिन्ह चमत्कार ऐं अद्भुत कम माण्हुनि जे विच में करे रहियो हुयो। सभई विश्वासी हिकु मत थी करे सुलेमान नाले जे विरांडे में इकट्ठा थींदा हुआ। माण्हू विश्वासियुनि जी ॾाढी तारीफ़ कंदा हुआ, पर कंहिं बि माण्हूअ जी इहा हिमत न थींदी हुई कि उहो विश्वासियुनि जे झुंड में शामिल थिए। पर ॾाढनि ई मर्दनि ऐं स्त्रियुनि प्रभुअ ते विश्वास कयो ऐं उन्हनि खे प्रभुअ जी कलीसिया में शामिल कयो वियो। प्रेरितन जे द्वारा जेके चमत्कार थी रहिया हुआ उन जी वजह सां माण्हू बीमारनि खे खटुनि ऐं हंधनि ते लेटाए करे रस्तनि जे किनारे ते रखी छॾींदा हुआ, ताकी जॾहिं पतरस उतां लंघे त उन जी परछाई ई उन्हनि मां कंहिं ते पइजी वञे। यरूशलेम जे आसे पासे जे नगरनि मां बि ॾाढा माण्हू बीमारनि खे खणी ईंदा हुआ ऐं दुष्ट आत्माउनि जे सतायलनि खे वठी ईंदा हुआ। उहे सभु ठीकु कया वेंदा हुआ। प्रेरितन खे गिरफ़्तार कयो वियो। जॾहिं महायाजक ऐं उन जे साथियुनि जेके सदूकी पंथ जा हुआ इहो सभु थींदे ॾिठऊं त उहे उन्हनि खां सड़ण लॻा। सो इन जे करे उन्हनि प्रेरितन खे गिरफ़्तार कराए जेल में विझी छॾियो। पर राति जो प्रभुअ जे हिकु स्वर्गदूत जेल जा दरवाजा खोले छॾियईं ऐं प्रेरितन खे ॿाहिरि कढी करे चयईं, वञो मंदर जे पधर में वञी करे इन नए जीवन जे बारे में सभु ॻाल्हियूं माण्हुनि खे ॿुधायो। सो उहे सुबुह साण सवेल मंदर जे पधर में विया ऐं माण्हुनि खे सिख्या ॾियण लॻा। महायाजक ऐं उन जा साथी आया ऐं पोइ उन्हनि यहूदी महासभा खे ऐं इज़राइल जे सभिनीनि पुरनियनि खे इकठो कयो। उन्हनि जेल में कुझु माण्हुनि खे मोकिलियो कि उहे प्रेरितन खे वठी अचनि। जॾहिं मंदर जा पहिरेदार जेल में पहुता त उते उन्हनि प्रेरितन खे न पातो। सो उन्हनि वापसि मोटी करे इन ॻाल्हि जो समाचार यहूदी महासभा खे ॾिनो। उन्हनि यहूदी महासभा खे ॿुधायो कि असां जेल जे दरवाजे ते सही तरीक़े सां ताले खे लॻल ॾिठो ऐं पहिरेदार बि दरवाज़नि ते पहिरेदारी करे रहिया हुआ। पर जॾहिं असां दरवाज़नि खे खोलियोसीं त असां उते कंहिंखे बि न पातो। जॾहिं मंदर जे सरदार ऐं मुख्य याजकनि इहे ॻाल्हियूं ॿुधियूं त उहे ताजुब में पइजी विया ऐं ईअं सोचण लॻा कि छा थियो हूंदो। एतिरे में ई कंहिं माण्हूअ अची करे उन्हनि खे ॿुधायो, ॾिसो, जिन माण्हुनि खे तव्हां जेल में विधो हुयो उहे त मंदर में बीह करे माण्हुनि खे सिख्या ॾेई रहिया आहिनि। सो मंदर जो सरदार पंहिंजे पहिरेदारनि सां गॾु वियो
ऐं प्रेरितनि खे पाण सां गॾु वठी आयो। उन्हनि प्रेरितनि सां काई बि ज़बरदस्ती न कई, छोके उहे उते मौजूद माण्हुनि खां ॾकनि पिया कि किथे उहे उन्हनि जे मथां पथरनि सां हमिलो न कनि। उन खां पोइ उहे प्रेरितनि खे अंदरि वठी आया ऐं यहूदी महासभा जे साम्हूं बीहारे छॾियो। उते महायाजक उन्हनि खां पूछताछ कंदे ईअं चवणु लॻो, छा असां तव्हांखे चिताए करे इहा आज्ञा न ॾिनी हुई कि यीशूअ जे नाले सां माण्हुनि खे कुझु बि सिख्या न ॾिजो? पर तंहिं हूंदे बि तव्हां सॼे यरूशलेम शहर में पंहिंजी सिख्याउनि खे फैलाए छॾियो अथव ऐं यीशूअ जे मौत जो इल्ज़ाम असांजे मथां था हणणु चाहियो। इन ते पतरस ऐं ॿियनि प्रेरितनि उन्हनि खे चयो, असांखे माण्हुनि जी न पर परमेश्वर जी आज्ञा खे मञणु ज़रूरी आहे। जंहिं यीशूअ खे तव्हां क्रूस ते चढ़ाए करे माराए छॾियव, उन ई यीशूअ खे असांजे अबनि ॾाॾनि जे परमेश्वर मौत मां ज़िंदो करे छॾियईं ऐं परमेश्वर हुन खे ई अॻवान ऐं उद्धारकर्ता मुक़ररु करे पंहिंजे साॼे पासे वारी आदर जी जाइ जो पद ॾिनो अथईं, ताकी उहो इज़राइल जे माण्हुनि खे उन्हनि जे पापनि मां मुड़ण जो अवसर ॾे ऐं उन्हनि खे पापनि जी माफ़ी प्रदान करे। असां इन ॻाल्हियुनि जा गवाह आहियूं ऐं असांजी इन ॻाल्हियुनि जो गवाह पवित्र आत्मा बि आहे, जंहिंखे परमेश्वर उन्हनि माण्हुनि खे थो ॾे जेके उन जी आज्ञाउनि खे मञनि था। इहा ॻाल्हि ॿुधी करे महासभा जा माण्हू ॾाढो गुस्से में अची विया ऐं प्रेरितनि खे मारे छॾणु चाहियो। पर गमालियल नाले जो हिकु फरीसी माण्हू जेको धर्मशास्त्री बि हुयो, उहो महासभा जे विच में उथी बीठो। सभई माण्हू उन जो आदर कंदा हुया। उन कुझु देरि ताईं प्रेरितनि खे ॿाहिरि मोकिलण जी आज्ञा ॾिनई। उहो महासभा में मौजूद माण्हुनि खे ईअं चवणु लॻो, हे इज़राइलियो, तव्हां जेको कुझु इन माण्हुनि सां करणु चाहियो था उहो सोचे सम्झी कजो, छोके कुझु साल पहिरियों थियूदास जंहिं पंहिंजे बारे में इहो दावो कयो हुई कि उहो कोई महान हस्ती आहे ऐं लॻभॻि 400 माण्हू उन सां गॾु थी विया हुआ, पर उन खे मारे छॾियो वियो ऐं पोइ उन जा सभई चेला विखिरजी विया ऐं उन पंथ जो कोई बि नामो निशान न रहियो। उन खां पोइ जनगणना जे ॾींहंनि में गलील जे क्षेत्र मां यहूदा नाले जो माण्हू उथियो ऐं कुझु माण्हुनि खे पंहिंजे तरफ़ करे उन्हनि खे विद्रोह करण जे लाइ तयारु कयईं, पर उन खे बि मारियो वियो ऐं पोइ उन जा बि सभई चेला विखिरजी विया। सो हाणे मुंहिंजी सलाह इहा आहे कि इन्हनि माण्हुनि खां परते ई रहो ऐं इन्हनि जे कम में कोई दख़ल अंदाज़ी न कयो, छोकी जेकॾहिं इन्हनि जा कम या योजनाऊं जो आधार माण्हू आहिनि, पोइ त इहो सभु कुझु पंहिंजो पाण ई नाश थी वेंदो। पर जेकॾहिं इन्हनि जे कमनि या योजनाउनि जो आधार परमेश्वर आहे त तव्हां उन्हनि खे कॾहिं बि रोके न सघंदव। इन खां सवाइ किथे ईअं न थिए कि तव्हां परमेश्वर जी इच्छा जे ख़िलाफ़ में वञी हुन खां लड़ण वारा थियो। सो उन्हनि गमालियल जी ॻाल्हि खे मञी वरितो। उन खां पोइ उन्हनि प्रेरितनि खे अंदरि सॾु करे चाबुक हणायूं ऐं उन्हनि खे इहो चिताए करे छॾे ॾिनऊं कि यीशूअ जे नाले सां वरी कुझु बि न ॻाल्हाइजो। प्रेरित इन ॻाल्हि जी वजह सां आनंद कंदा महासभा जे साम्हूं खां हली विया कि उन्हनि खे यीशूअ जे नाले जी वजह सां अपमान सहन करण जो सौभाग्य त मिलियो। उहे हर रोज़ मंदर में ऐं घर घर में वञी सिख्या ॾियण लॻा ऐं ख़ुशख़बरीअ जो प्रचार कंदा रहिया कि यीशू ई मसीह आहे।